वॉइस ऑफ सिंध में धलिका। वर्ल्ड्स वॉइस ऑफ सिंध जो अॼु एपिसोड आहे उहो शेख अयाज़ साईं जे यादि में आहे, उनखे ट्रिब्यूट आहे। अयाज़ पाण चयो त तूं नाही त ही चंग चढ़ो चंड न ॾे सार। जॾहिं भी शेख अयाज़ जी शायरी को कंटेस्टेंट गाए थो त ॼण दिल झूमण लगे। तमामु वॾो नालो ऐं अॼु वर्ल्ड्स वॉइस ऑफ सिंध ट्रिब्यूट पेश करे रहियो आहे शेख अयाज़ साहब खे। ख़बर नाहे पर मरण खां पोइ तोसां गॾु जण जूं हसरतूं रहंदियूं। शेख अयाज़ जी शायरी आहे ई अहिड़ी जो हर दिल जी आवाज़ बणिजी वेंदी आहे। मेले में तूं तन्हा तन्हा कंहिंखे ॻोल्हे थो, सदा आहे साह खे गभे जी ॻोल्हा, ढव बिना नौला नाही साञा सुसु। मुझे दर्द जो तो नचारो कयो आहे, हाणे आओ न आसां पलियो आसिरो। जेकी अस्थाई में जेके अंतरा हुया उहे सुर में लॻा न पिया।